सप्लायर है और लोग गवर्नमेंट में आते हैं और हमें इन्होंने गवर्नमेंट से निकाल के पीपीएचआई में दे दिया है। ये कोई इनका इंसाफ नहीं है हमारे साथ। हर काम में एलएसडब्ल्यू जो है वो सबसे आगे आगे होती है। कोई भी कैंपेन हो, कोविड हो, मीजल्स हो, पोलियो हो, ईपीआई हो, टीबी हो, इसमें पोलियो वर्कर जो हमारी एलएचडब्ल्यू है वो अपना किरदार अहम तरीके से अंजाम देती है, लेकिन ये हमें अब प्राइवेट कर रहे हैं और हमारे जो रिटायरमेंट्स हैं, हमारे अलाउंस हैं, हमें ना ये स्केल दे रहे हैं, सर्विस स्ट्रक्चर कुछ भी नहीं हमें दे रहे। ये हमारे साथ बहुत नाइंसाफी हो रही है। हमें अपना हक चाहिए, इसलिए आज हम यहाँ रोड पे सब जमा है। बिलावल भुट्टो साहब से अपील है कि वो हमें हमारा हक दे। था बिलावल हाउस पर और बुनियादी मसला उसका यही था हमारा कि जी हम किसी तरह बिलावल साहब को और पार्टी की जो हाई कमान है उनको उनकी तवज्जो इस पर दिलवाएं कि जो आउटसोर्सिंग की गई है इस प्रोग्राम की, उसमें जो एक निजी कंपनी पीपीएचआई को एडमिनिस्ट्रेटिव पावर और फाइनेंशियल पावर भी दी गई है। जो यकीनी तौर पर जो इसमें काम करने वाले वर्कर्स हैं, जो कम्युनिटी हेल्थ वर्कर्स हैं, उनको उसका नुकसान जो है वो पहुंचना था। तो हमारा यही ख्याल था, लेकिन वो ये कि बिलावल हाउस पर हमें एहतियाज करने नहीं दिया गया। हमारी कई गाड़ियाँ जो है पकड़ ली गई। हमारे तकरीबन कुछ 350-400 वर्कर्स हैं जो मुख्तलिफ थानों में यहाँ पर गिरफ्तार हैं। उसमें से कई जो है बीमार हैं क्योंकि इनकी उम्रें बड़ी हैं। तो ये कोई शुगर का मरीज़ है, कोई ब्लड प्रेशर का मरीज़ है, लेकिन और इंतहाई बुरे हालात में सारे लोग वहाँ भूखे प्यासे हैं। और हमारी दरख्वास्त है कि उन लोगों को फौरी तौर पर जो है पुलिस छोड़े। और ये हमारा बहुत शदीद मुतालबा है हमारा कि फौरी तौर पर पुलिस जो है इन सबको रिहा करे और जो जिन लोगों को दवाओं की ज़रूरत है उनको फौरी तौर दवा पहुँचाई जाए। और जो फिर हमने जो है इस धरने को शिफ्ट किया 3 तलवार पर, और कई हज़ार वर्कर हमारे यहाँ मौजूद हैं जिन्होंने रोड भी ब्लॉक किए। और बुनियादी मुतालबा हमारा यही है कि जो प्रोग्राम को जो आउटसोर्स किया जा रहा है उसको फौरी तौर पर इसको ख़त्म किया जाए और जो पैसे ट्रांसफ़र किए गए हैं निजी कंपनी को वो भी प्रोग्राम में वापस लाए जाएँ और प्रोग्राम को उसकी पॉलिसी के मुताबिक जो है वो चलाया जाए। और साथ साथ जो इनके दीगर मराहत हैं जिसमें रिटायरमेंट की मराहत हैं, पेंशन के मराहत है रिटायरमेंट के बाद, उन सबको जो है उसके ऊपर जो है फौरी तौर पर दरामद की जाए। और इनका सर्विस स्ट्रक्चर जो पिछले काफ़ी अर्सों से जो है कई सालों से जो है वो इल्तवा का शिकार है, वो अब तक इनको सर्विस स्ट्रक्चर नहीं दिया गया है। इनको टाइम लाइन और इनके प्रमोशंस और सर्विस स्ट्रक्चर इनको फौरी तौर पर दिए जाए। और हम ये समझते हैं कि आज का जो प्रोटेस्ट है उसके नतीजे में जो है लेडी हेल्थ वर्कर्स को बेहतर जो है मराहत जो है मिल सकेगी। जेको असांजो एहतजाज आहे, इहो एहतजाज ईअं को हल्को न एहतजाज वठनि। ये एहतजाज असांजो मरण ऐं जीअण जो एहतजाज आहे। जेसि ताणी असांजा मुतालबा न मञिया वेंदा तेसि ताणी असां इहो धरणो असांजो जारी रहंदो, जारी आहे, जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। त तंहिंजे करे असां सिंध हुकूमत खे चवणु था चाहियूं त सिंध हुकूमत असांजी पंहिंजी हुकूमत आहे। असां पाण जीअला आहियूं। जेकॾहिं अॼु असां इन्हनि रोडनि ते बीहूं त असांखे ॿुॾी मरण जो मुक़ाम आहे। बिलावल साहब खे असां चऊं था, बिलावल साहब थोड़ियूं अखियूं खोल। हेल्थ मिनिस्टर मैडम अज़रा पेचो साहिबा कुछ अखियूं खोलियो। असां तव्हांजा वर्कर आहियूं, तव्हांजा जीअला आहियूं, मरी बि तव्हांखे न आहियूं छॾण वारा। पर तव्हां नाइंसाफ़ी असां सां न कयो। नाइंसाफ़ी मंज़ूर कॾहिं न कंदासीं। ना मंजूर, ना मंजूर। असांजूं तक़रीबन 1100 खां वधीक जेको आहे लेडी हेल्थ वर्कर गिरफ़्तार आहिनि। जेकी गाॾी उन साइड खां अचे थी उहे असांजूं वर्करूं गिरफ़्तार कयूं वञनि थियूं। तंहिंजे करे असां इहो बि गवर्नमेंट खे चऊं था त बाबा तव्हां असांजूं वर्करनि खे आज़ादु कयो ऐं हो पंहिंजे हक़नि जे लाइ आहियूं। ईअं न आहे त ईअं वेठा आहियूं। असां पंहिंजा हक़ घुरण आया आहियूं, असांखे पंहिंजा हक़ ॾिना वञा। असांजो कोई गवर्नमेंट सां जहिड़ो कोन्हे।
अदा अॼु असांजो बिलावल हाउस ते धरणे जो जेको ऐलान हो पहिरीं 6 तारीख़ ते हो, वरी डिपार्टमेंट असांखे टाइम वरितो, असां उन्हनि खे 11 ॾींहंनि जो टाइम ॾिनोसीं। असां हाणे जेको 17 तारीख़ ते धरणो रखियो, अॼु असांजो बिलावल हाउस ते धरणो हो। वॾियूं आसूं उमेदूं खणी पूरी सिंध मां लेडी हेल्थ वर्कर जिन्हनि चयो बिलावल असांजो बच्चो आहे, असीं बेनज़ीर जो निशानी आहियूं। उमेद खणी जॾहिं बिलावल हाउस ॾांहुं विया त सभ खां पहिरीं लाड़काणे जूं लेडी हेल्थ वर्कर अरेस्ट थियूं, उन खां पोइ असांजी उमरकोट जूं लेडी हेल्थ वर्कर अरेस्ट थियूं, उन खां पोइ टंडोले जूं लेडी हेल्थ वर्कर। हाणे हिननि जा थाणा भरिया पिया आहिनि, हाणे होॾा वञणु नथा ॾियनि, मजबूरन असां हिते अची वेठा। असांजूं टूल ते गाॾियूं रोकियूं वियूं आहिनि, जिन ते बैनर आहिनि उहे सभु गाॾियूं असांजूं जेके 150 खां मथे ते टूल जेको बिलास आहे उते रोकियूं आहिनि। जिते जिते लेडी हेल्थ वर्कर जी गाॾी थी अचे उते 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 रोकियो थो वञे, छो को असीं राजा एजेंट आहियूं, विदेशी एजेंट आहियूं, असां को कमु था पाणूं, छा था करूं, असले असांजो आहे बिलावल हाउस, असांजो आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो आहे न, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अवाम जी हुई, अवाम जी लीडर हुई। बिलावल हाउस असांजो आहे, पोइ असांजे घर असांखे छो नथा छॾनि, असां पंहिंजे घर दान ॾियण था वञूं त असांखे गिरफ़्तार कयो। असांजो मुतालबो इहो ई आहे त असांखे 1994 जी सीनियरिटी जो सर्विस स्ट्रक्चर टाइम स्केल जो असांखे कंहिं बि निजी खाते जे हवाले न कयो। असांजो बजट जेको तव्हां खानगी इदारे खे ॾिनो आहे वापसि ॾिने पियो। असां सिंध गवर्नमेंट में रही कमु करण था चाहियूं, जे ही असांखे सिंध गवर्नमेंट में ऑन नथा कनि, असांखे वफ़ाक़ जे हवाले करे असांखे वफ़ाक़ में मोकिले छॾनि, बाक़ी असांखे विकिणनि न के इदारे के कंपनी जे हवाले असांखे विकिणनि न। मुतालबा पूरा न थिया त उन खां पोइ वेठा आहियूं, वेठा आहियूं, वेठा आहियूं।